नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त कराची जे औरंगी टाउन में धाड़े में मुलविस बासर सलीम बाजारी जे भाइटे डीएसपी उमेर बाजारी खे अदालत हिकु ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। पुलिस अमलदारनि करोड़े रुपयनि जे धाड़े में मुलविस अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह जे पर्सनल सेक्रेटरी सलीम बाजारी जे भाइटे डीएसपी उमेर बाजारी खे जुडिशियल मैजिस्ट्रेट औल जी अदालत में पेश कयो। जांच ऑफिसर जवाबदार के जिस्मानी रिमांड ते ॾियण जी इस्तदा कई, जेका दरख़्वास्त अदालत मंज़ूर कंदे गिरफ़्तार डीएसपी उमेर बाजारी के हिकु ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार उमेर बाजारी ते वापारी शाकिर खान जे घर मां 2 करोड़ रुपयनि जे धाड़े जो इल्ज़ाम आहे। डीएसपी उमेर बाजारी साथियुनि सां गॾिजी घर मां 80 तोला सोन बि खणी वियो हो। पुलिस मूजिब धाड़े जो केस वापारी शाकिर जे फरियाद ते पीराबाद थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। कराची जे औरंगी टाउन में धाड़े में मुलविस डीएसपी उमेर बाजारी खे अदालत हिकु ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। पुलिस अमलदारनि करोड़े रुपयनि जे धाड़े में मुलविस अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह जे पर्सनल सेक्रेटरी सलीम बाजारी जे भाइटे डीएसपी उमेर बाजारी खे जुडिशियल मैजिस्ट्रेट औल जी अदालत में पेश कयो। जांच ऑफिसर जवाबदार के जिस्मानी रिमांड ते ॾियण जी इस्तदा कई, जेका दरख़्वास्त अदालत मंज़ूर कंदे गिरफ़्तार डीएसपी उमेर बाजारी खे हिकु ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार उमेर बाजारी ते वापारी शाकिर खान जे घर मां 2 करोड़ रुपयनि जे धाड़े जो इल्ज़ाम आहे। डीएसपी उमेर बाजारी साथियुनि सां गॾिजी घर मां 80 तोला सोन बि खणी वियो हो। पुलिस मूजिब धाड़े जो केस वापारी शाकिर जे फरियाद ते पीराबाद थाणे ते दाख़िल कयो वियो आहे।